FBI टैक्स रिटर्न फाइल न कंदड़ 11,000 खां वधीक माण्हुनि जी मोबाइल फोन सिम्स बंदि ब्लॉक करे छॾियूं। FBI जे तर्जुमान मुख्तियार मोहम्मद जो चवणु आहे त इनकम टैक्स जनरल ऑर्डर तहत 22 मई खां 11,252 सिम्स ब्लॉक करे छॾियूं आहिनि। संदसि चवणु आहे त टैक्स जमा कंदड़ इदारो टैक्स जे तामील ऐं टैक्स कल्चर खे हथी ॾियण लाइ पुरज़म आहे। FBI अमलदारनि मूजिबि टेलीकॉम कंपनियुनि खे 30 लाॻापियल नॉन फाइलर्स जी डेटा टेलीकॉम कंपनियुनि खे मोकिली वेंदी। यूटिलिटी स्टोर्स कॉर्पोरेशन वज़ीर आज़म पैकेज तहत वधीक खंड ख़रीद करण जो फ़ैसिलो। 35,000 मैट्रिक टन खंड जी ख़रीदारीअ लाइ टेंडर जारी। टेंडर तहत 10 जून ताईं वाक तलब कयो वियो। उन ई ॾिहाड़े वाक तलब कया विया। इंतिज़ामिया मूजिबि खंड आम सारिफ़ीन लाइ खंड फ़ी किलो 155 रुपया मुक़ररु कयो वियो आहे। इदत में निकाह वारो केस सज़ा ख़िलाफ़ PTI बानी ऐं बुशरा बीबी जी अपीलुनि ते फ़ैसिलो महफ़ूज़। इस्लामाबाद जी डिस्ट्रिक्ट एंड सेशन अदालत दलील ॿुधण बैदि फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। अदालती अमले मूजिबि अपीलुनि ते फ़ैसिलो 29 मई ते ॿुधायो वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ गॾियल अरब रियासतुनि जे हिकु ॾींहं जे सरकारी दौरे ते अबू ज़हबी पहुची वियो। गॾियल अरब रियासतुनि जे नायब सदर ऐं नायब वज़ीर आज़म शेख मंसूर बिन ज़ायद अल नहान वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी आजियां कई। गॾियल अरब रियासतुनि जे सदर मोहम्मद बिन ज़ायद अल नहान सां मुलाक़ात थियल। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त मुख़्तसिर पर अहम दौरे ते UAE पहुतो आहियां। तारीख़ी ऐं भाईपी वारे लाॻापनि खे वधीक मज़बूत बणाइण लाइ UAE क़यादत सां नतीजा ॾींदड़ ॻाल्हियुनि जो मुंतज़िर आहियां। IMF बेल आउट पैकेज पार्लियामेंट में अॻुवाट मंज़ूरी खां मशरूत करे छॾियो। आलमी मालियाती इदारे अॻुवाट क़दम तहत 30 जून ताईं पार्लियामेंट में मंज़ूरी लाज़मी करार ॾेई छॾी। पाकिस्तान पारां IMF खे मुआहदे खां अॻु शर्तनि ते अमल कराइण जी ख़ातिरी। ज़रियनि मूजिबि पाकिस्तानी अख़्तियारनि ऐं IMF वफ़द विच में ॻाल्हियुनि जो अॼु आख़िरी ॾींहुं आहे। IMF वफ़द अॼु ऐं सुभाणे बिना कंहिं ऐलान जे वापसि रवानो थी वेंदो। नए कर्ज़ प्रोग्राम ते ॻाल्हियूं जून जे आख़िर में शुरू थींदियूं। IMF ऐं पाकिस्तानी अख़्तियारियूं कोशिशि करे रहियूं आहिनि त पहिरीं जुलाई खां अॻु मुआहिदो थी वञे। आप हॉस्पिटल जाके देख लें NICVD, आप हमारी SIUT देख लें, आप हमारी चिल्ड्रन हॉस्पिटल जाके देख लें, आप हमारी इन्फेक्शन डिजीज हॉस्पिटल जाके देख लें, आप गंबट में लिवर और लंग्स ट्रांसप्लांट जाके देख लें। लेकिन जो गरीब मिस्किन को जिस तरह के माहौल में रह रहा है, जिस तरह स्ट्रेस में रह रहा है, उसको दिल का दौरा भी पड़ता होगा ना, मुफ्त में इलाज हो रहे हैं। माज़ीअ में सियासी मक़सदनि लाइ सिंध खे निशानो बणायो वियो। रिथाबंदी तहत हालतूं ख़राब कयूं वयूं। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील मेमून जो कराची में FPCCI इजलास खे ख़िताब। चयईं अॼु खां 15 साल अॻु सिंध में अमन अमान जी सूरत हाल ख़राब हुई। माण्हू टोलनि जी सूरत में सफ़र कंदा हुआ। हाणे सूरत हाल बहितर आहे। स्ट्रीट क्राइम में बि 50% घटियो आहे। अमन अमान जी सूरत हाल बहितर थियण सां वापार बि वधी रहियो आहे। माण्हुनि जी जान ऐं माल जो तहफ़ुज़ करणु इबादत खां घटि न आहे। सिंध हुकूमत पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप ते सूबे में सनती ज़ोन ठाहे रही आहे। दाबे जी सनती ज़ोन खे CPEC में शामिल कयो पियो वञे। हर शोबे जी बहितरी लाइ कमु करे रहिया आहियूं। हमारे पास जो हॉस्पिटल हैंडओवर नहीं होता बाय द वर्क्स एंड सर्विसेज, उसकी PC4 नहीं बनती, SNE नहीं बनती। तो हम कोशिश करते हैं कि हम जितने भी अस्पताल हैं जो तकरीबन कंप्लीट होने जा रहे हैं, उसकी SNEs हो जाएं और उनकी जो है रेवेन्यू कंपोनेंट भी प्रोक्योर कर लें ताकि हम जल्द से जल्द उसे ऑपरेशनलाइज करें। सिंध जे सिहत वारी वज़ीर अज़रा फज़ल पेचूहो चयो आहे त बरहाड़ी खां वधीक कराची में माण्हू ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पियारण खां इनकार कनि था। ड्यूटी दौरान फौत थींदड़ लेडी हेल्थ वर्कर्स जे घरभातियुनि मां कंहिं बि हिक खे साॻी नौकरी ॾिनी वेंदी। सिंध असेंबली जे इजलास में मेंबरनि जे सवालनि जा जवाब ॾींदे सूबाई वज़ीर अज़रा फज़ल पेचूहो चयो त 18 तरमीम खां पोइ जिना कार्डियो ऐं NICH जा ख़र्च सिंध सरकार बर्दाश्त करे रही आहे। सरकारी अस्पतालुनि में डॉक्टरनि ऐं पैरामेडिकल अमले जी खोट आहे। नयूं भर्तियूं करे रहिया आहियूं पर तरबियत याफ़्ता माण्हुनि जो हुजणु ज़रूरी आहे। किर्गिस्तान में फाथल पाकिस्तानी शागिर्दनि जी ॾे वापसी जारी। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जा रहवासी 205 शागिर्द कराची पहुची विया। वॾे वज़ीर मुराद अली शाह हवाई अॾे ते शागिर्दनि जी आजियां कई। संदसि चवणो त सिंध हुकूमत शागिर्दनि जी बाहिफ़ाज़त वापसीअ लाइ लाॻापियल अख़्तियारनि सां मुसलसल राब्ते में हुई। ॾह पहुतल सिंध सूबे जे शागिर्दनि में 55 छोकिरियूं ऐं 150 छोकिरा आहिनि, जिन मां 99 ॼणनि जो तालुक़ कराची, 22 हैदराबाद, 15 नौशर फिरोज़, 13 खैरपुर, 13 सखर ऐं 12 ॼणनि जो तालुक़ शहीद बनज़ीराबाद ज़िले सां आहे। 10 मोटंदड़ शागिर्दनि में 5 ॼणा मीरपुर ख़ास, 5 बदीन, 5 दादू, 5 जकमाबाद,
4 कश्मीर कंदकोट 3 जामशुरो 1 थरपारकर ऐं 3 शागिर्द टंडो आदम ज़िले सां सांगड़ सां रहवासी आहिनि। सिंध जा 11, पंजाब जा 13 ऐं बलूचिस्तान जा 4 ज़िला शदीद गर्मीअ जी लपेट में आहिनि। शहरी हीट वेव खां बचण लाइ एहतियाती उपाउ वठनि ऐं गैर ज़रूरी सफ़र खां पासो कनि। वज़ीर आज़म जी मौसमियाती तब्दीलियुनि बाबति ख़ासि मुआविन रुबीना ख़ुर्शीद आलम चयो आहे त पाकिस्तान मौसमियाती तब्दीलियुनि सबबि मुतासिर मुल्कनि में पहिरें नंबर ते आहे। फ़सुल ऐं ग्लेशियर्स ते मौसमियाती तब्दीलियुनि जा असर पइजी रहिया आहिनि। इस्लामाबाद में हीट वेव जो पहिरियों स्पेल शुरू थी चुको आहे। जून जे आख़िरी हफ़्ते ताईं हीट वेव जा स्पेल्स जारी रहंदा। शहरी हीट वेव खां बचण लाइ एहतियाती तौर गैर ज़रूरी सफ़रनि खां घरनि खां ॿाहिरि न निकिरनि ऐं सफ़र न कनि। बीमार माण्हू घर में ई रहनि। ऐं रोड़ी भरिसां ॻोठ हसन चव्हाण में माल चारींदे खूह में किरण सबबि 2 भाइरनि समेत 3 नौजवान ॿुॾी फौत। नौजवान भाइर अब्दुल जब्बार चव्हाण, अब्दुल लतीफ़ चव्हाण ऐं संदन सौट शहज़ादो चव्हाण खूह में किरी पिया। वारिसनि पहुची पंहिंजी मदद पाण त नौजवाननि जा लाश खूह मां कढी अस्पताल आंदा। डॉक्टरनि जी तस्दीक बाद मड़ ॻोठ आंदा विया। घर भातियुनि में रोज़ राड़ो ऐं ॻोठ में सोग छांइजी वियो।